कोठड़ी मोहम्मद कबीर रिपोर्टर रियाज अली गोंदल। मेहरापुर बरसां गोट बुढ़ो मला वासी अल्लाह बख्श मला अफजल हुसैन मला मेहरापुर पुलिस जी नाजाज़िन खिलाफ प्रेस क्लब कोठड़ी कबीर पहुंची प्रेस कॉन्फ्रेंस कंदी अल्लाह बख्श मला मीडिया वारनि खे ॿुधायो त मुंहिंजी घर वारी मूंखे चयो त तलाक ॾे। मां उनखे चयमि घोट जा 4 चङा घुराए, मां उन्हनि जे साम्हूं तोखे तलाक ॾियण लाइ तयारु आहियां। छॾियईं त उन ॻाल्हि तां उन जे भाउ आसिफ मला खे कावड़ लॻी ऐं जेको 4 माण्हू वठी आयो, जंहिंमें नेक मोहम्मद मला, सताबो मला, शाहनवाज़ मला, शकील मला ऐं मुंहिंजे घर में गिरी मूं ते कोहाड़नि लोहा सरिया ऐं डंडा हणी मूंखे वण गिर करे भॼी विया। जॾहिं त पाड़े वारनि मूंखे खणी मेहरापुर सरकारी अस्पताल पहुचा, जिते डॉक्टर मुंहिंजो इलाज कयो, पर सीरियस हालत जे करे मूंखे नवाबशाह रिफर पिया कनि। पर मुंहिंजे वारसनि वटि पैसा न हुया। उन्हनि डॉक्टरनि खे ख़ुदा जा वास्ता ॾिना ऐं मुंहिंजो इलाज हिते करण जो चयो, जंहिं ते डॉक्टरनि खे अहसासु आयो। मूंखे 24 कलाक अस्पताल में रखियो ऐं इलाज कयो। जॾहिं त मुंहिंजी तबियत कुझु बहितर थी, मां अस्पताल जो लेटर खणी मेहरापुर थाणे ते पहुतसि, जिते पुलिस मूंखां 70,000 रुपया वरिता, मुंहिंजे FIR दाख़िल कई। पर हींअर ताईं पुलिस हिकु बि जवाबदार गिरफ़्तार नाहे कयो। छॾियईं त पुलिस असांखे चयो त वरी NC दाख़िल कराए ऐं मूंखां 5,000 रुपया वरिता। पोइ बि हींअर ताईं पुलिस जवाबदारनि खां गरी रिश्वत वठी उन्हनि खे गिरफ़्तार करण बजाए उन्हनि खे आज़ादु छॾे ॾिनो आहे, जंहिं मुंहिंजे घर जे रस्ते ते कब्ज़ो कयो आहे ऐं मूंखे मौतमार धमकियूं ॾियनि था। असां SSP नौशरो फ़िरोज़, DIG शेर बेनज़ीराबाद, IG सिंध खे अपील कयूं था त ख़ुदारा मेहरापुर SHO ख़िलाफ़ नोटिस वरितो वञे, उन्हनि नामज़द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। छा मसलो छा थियो आहे जेको थियो आहे? यो मसलो क्या है? मुसां घर में करते हैं, मुसां हमरो घर में हां वो वाली कमाई पर तो बड़े ने सारे घर आया तो उठे के हमरो घर में बच्चा न जावे जाने उन्हें सामू के पास में घटाने सही। हां एक का तो भेड़ के ढक्का लगाए ते हुआ जखमी चला मुझे पान लिया थे ने दूसरो का तो हिम्मत पुलिस एक्शन न कयो आ पानी मां पान जखमी है महान होश में आया जे हाने दिसा वरी हाने ने मूंखे असांखे धमकी ॾिनी वञे त हाणे मां पाण उथियो आहियां, जखमी थियल मां पाण उथियो आहियां। हाणे चवां थो हिन पुलिस हिम्मत गिरफ़्तार छो न कयो आहे? FIR बि थियल आहे हुननि ते? FIR बि थियल आहे, हर शइ थियल आहे। हिननि पैसा बि असांखां वरिता आहिनि, वरी बि तोखां ॿाहिरि पैसा वठी माण्हू पंहिंजे पास छॾे ॾिए।